चेटी चंड जी मुबारक मौके ते ऐं शुभ ॾींहं ते सभिनी दोस्तनि खे झूलण जी मिठड़ी मुर्क जहिड़ा सौ सौ सलाम आदाब अर्ज़। दोस्तो, अॼु असां बनी इलाइक़े मां हिन शुभ मौके ते तव्हां जे लाइ हिकिड़ो प्रोग्राम खणी हाज़िर थिया आहियूं, जेका असांजी निमाणी कोशिशि हूंदी। असांखे उमेदु आहे त तव्हांखे इहा निमाणी कोशिशि असांजी पसंदि ईंदी। वरी बि हिकु भेरो मां असांजे सभिनी सिंधी सॼणनि खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं पेश कयां थो। असां दोस्तो, जेको अलगोज़ो आहे, जंहिंखे हिते कच्छ में पावा बि चवंदा आहिनि, असां सभ खां पहिरीं हिन प्रोग्राम जे मौक़े ते सभ खां पहिरीं पावन जी या अलगोज़ी जी धुन पेश कंदासीं, जंहिंमें तव्हांखे असां हिकु सिंधी कलाम जी धुन ॿुधाईंदासीं जेका सुर मारवीअ मां आहे। ऐं असांखे इहा धुन ॿुधाईंदो रवा आला रखिया ऐं हुन सां गॾु आहे आचू। अचो त इहा धुन ॿुधूं।